प्रिय विद्यार्थियों, कल्ह पाण एमए प्रीवियस सिंधी पेपर 3 जो जेको कयोसीं भक्ति काव्य धारा, उन में सूफ़ी मत जे बारे में ॼाण हासिल कईसीं ऐं ईअं सम्झोसीं त मतिलबु सूफ़ी मत जो मतिलबु आहे हिक में घणाई ऐं घणाईअ में हेकड़ाई, वन इन ऑल एंड ऑल इन वन। ऐं ॿियो जेको लास्ट में पाण पढ़ियोसीं, अखर पढ़ अलफ़ जो वर्क सभु विसार, अंदरि खणी उजार पन्ना पढ़नि। हिकु अलफ़ जो अखर उचारण सां ई असांखे परमात्मा जी प्राप्ति थिए थी। घणाईअ में अणजण जी, घणनि धर्मनि खे मञण जी काई असांखे आवश्यकता कान्हे का। हिकु उन परमात्मा खे ई मञण सां असांखे सॼे मज़हब जेके आहिनि अलॻि अलॻि, उन्हनि सभिनी जो जेको उद्देश्य आहे उहो हासिलु थी वञे थो। त अॼु असां पाण पढ़ूं था सूफ़ी मत ऐं भारतीय दर्शन। त आहे त हिन जो इहो सूफ़ी मत जेको भक्ति काव्य धारा, हिन में सूफ़ी काव्य धारा ऐं भक्ति काव्य धारा जेका आहे वेदांती काव्य धारा ऐं सूफ़ी काव्य धारा। त सूफ़ी काव्य धारा में जेके शाइर आहिनि, तव्हांखे ॿुधायोमांव शाह, सचल, सामी, इहो जेको सुनहरी दौर हो, त इन्हनि सूफ़ी मत ऐं भारतीय दर्शन में कहिड़ी तरह सां पंहिंजो पाण मोकियो, उन जे बारे में असां अॼु ॼाण हासिलु कंदासीं। त हिन में ॿुधाए थो त सूफ़ी मत बुनियादी तौरु इस्लाम मज़हब जो अंग हूंदे पिणु वेदांत, योग, भक्ति ऐं ॿुद्ध धर्म जे दार्शनिक सिद्धांतनि जे असर हेठि घणो आयो आहे। इन्हीअ करे सूफ़ी मत में असांखे इस्लामी उसूलनि ऐं भारतीय दार्शनिक सिद्धांतनि जा अनोखा मेल नज़र अचे थो। वेदांत जो मूल मंत्र आहे ब्रह्म सत्य जगत मिथ्या, जीवो ब्रह्म व नापा, यानी ब्रह्म सत्य आहे ऐं जगत मिथ्या आहे। जीवात्मा पाण ब्रह्म जो ई रूप आहे, उहो ब्रह्म खां अलॻि न आहे। सूफ़ी बि आत्मा ऐं परमात्मा खे हक़ीक़त में हिकु था ॼाणनि ऐं ईश्वर जी हिन अपार सृष्टिअ खे फ़क़ति माया जो खेल था सम्झनि। सूफ़ियुनि जो इश्क भारतीय संतनि ऐं भक्तनि जी प्रेम भावना खां प्रभावित आहे। सूफ़ियुनि जो ज़िक्र, जप, ध्यान, समाधि, एकांत में गुज़राइण, भारतीय योग साधना जो घणो असरु पियो आहे। भारतीय दार्शनिक सिद्धांत ऐं सूफ़ी मत जे केतिरनि उसूलनि में समानता ॾिसी ईअं सम्झणु न घुरिजे त सूफ़ी मत भारतीय दार्शनिक सिद्धांतनि जो फ़क़ति नकुल आहे। सूफ़ी मत जी पीड़ इस्लाम आहे ऐं उन ते जेका इमारत ॿधी वई आहे, तंहिंजी अदावत में भारतीय दार्शनिक सिद्धांतनि जो घणो हथ आहे। मतिलबु ॿिन्ही जो पंहिंजो पाण में लाॻापो आहे, संबंध आहे। जेकॾहिं ईअं न हुजे हा त भारत तोड़े सिंध जा केतिरा ई हिंदू सूफ़ी दरवेश ॾांहुं एतिरो छिकिजी न वञनि हा ऐं उन्हनि जा पोइ लॻ न बणजनि हा। सूफ़ी शाइरनि जी ॿी ख़ूबी इहा आहे जो हुननि जंहिं इलाइक़े में पंहिंजे मत जो प्रचार कयो, उते जूं मकानी लोक कथाऊं ऐं तारीख़ी किस्सा खणी उन्हनि ते पंहिंजी कल्पना जे कमाल सां सुंदर काव्य रूपी महल जोड़ियाऊं। भारतीय हिंदू जनता बि स्वाभाविक तरह अहिड़नि मोहींदड़ महलनि में विहार करण खां रही न सघी। जिन हिंदुनि मुस्लमाननि हाकिमनि जे ज़ोर ज़बरदस्ती अॻियां झुकी इस्लाम क़बूल करण खां मरी वञणु बहितर सम्झो, या जिन जे वाता रसो लफ़्ज़ ॿुधण जे मुल्ला ऐं मौलवी उन्हीअ खे रसूल जी रूप ॾेई खेनि ज़ोरीअ मुस्लमान बणाइण खां न हिटकंदा हुआ, तिन खे सूफ़ी शाइरनि पंहिंजनि शहरनि ज़रिए क़ुरान जूं आयतूं माना आत्माऊं बिना ज़ोर ज़बरदस्तीअ जे चवारायूं। हिननि खे ज़ोरीअ मुस्लमान बणाइण जो जेको कमु मुस्लमान हाकिम ऐं मुल्ला मौलवी ऐं काज़ी न करे सघिया, सो किन सूफ़ी दरवेशनि मिठ मोहबत में माना प्यार मोहबत में करे ॾेखारियो। हाणे असां ॾिसूं था हिन में अचो त भारत में सूफ़ी मत जी शुरूआति ऐं सन 712 ईस्वीअ में मोहम्मद बिन क़ासिम जे सिंध फ़तह करण खां गॾु सिंध में मुल्तान ऐं सूफ़ी दरवेशनि बि क़दम खयो, त तॾहिं खां हिते जेका आहे उहा सूफ़ी मत जी शुरूआति थी। पोइ अचे थो हिन में सूफ़ी काव्य जूं ख़ासियतूं।
जिन जे बारे में असां अॻियां बि पढ़ी चुकासीं। तिन में अॻिते मां ॿुधायां त सिंध जे सूफ़ी शाइरनि आत्मा ऐं परमात्मा जो संबंध बार बार रिपीटेशन आहे। मेन ॻाल्हि जेका अचे थी इहा ई आहे त आत्मा ऐं परमात्मा जो संबंध। त इहे जेके शाह साहिब आहिनि पंहिंजनि जेके लोक कथाउनि में ससी पुनू, लीला जनेसर, उमर मारवी, नूरी, जेके 7 सूरबी आहिनि, सोरठ राय ॾियाज वग़ैरह किसा सिंधी सूफ़ीन शहर में आम जाम मिलनि था। हिते हिन ॻाल्हि जो असांखे ध्यानु रखणु घुरिजे त हिंदी ऐं ॿियनि किन ॿोलियुनि में सूफ़ी शाइरनि बाक़ाइदे सिलसिलेवार तारीख़ी काल्पना लोक कथाऊं बयानु कंदे उन्हनि जे आधार ते रूहानी राज़नि खे रूपक जे नमूने सम्झायो आहे। मतिलबु जेके रूहानी आध्यात्मिक राज़ आहिनि उन्हनि खे इन्हनि लोक कथाउनि जे ज़रिए असांखे सम्झाइण जी कोशिशि कई आहे। त हिन दौर में जेको आहे सिंध जा जेके बि सूफ़ी शाइर रोशनी में आया से सभई मुस्लमान हुआ ऐं इस्लाम जे उसूलनि संदन पको विश्वास हो। इन हूंदे पिणु हू मज़हबी तंग दायरे जे बंधननि खां आज़ादु ख़्याल आहिनि। सभिनी सूफ़ी शाइरनि जो जेको मुख्य मक़सदु आहे पंहिंजे रूहानी अनुभव जो माना आध्यात्मिक आनंद जो इज़हार कराइणु। इन करे काव्य रूप छंद अलंकार शैली वग़ैरह जे नियमनि जो पालन करण ते संदन को बि ध्यानु कोन्हे। इहे खूबियूं त अस्कुत हुननि जे काव्य में पैदा थियूं थियनि। सिंधी सूफ़ी शाइरनि जो कलम घणो करे ॾोहिड़नि, सोरठनि, बैतनि, काफ़ियुनि, वायुनि ऐं गज़लनि जे रूप में मिले थो। इहो अक्सर जेको आहे जुदा जुदा सुरनि में मिलियो आहे। किन सूफ़ी शाइरनि सैफ़रीअ जी तर्ज़ ते अलफ़ बे जे नंबरवार अखर खणी उन्हनि मां हर हिकु अखर सां शुरू थींदड़ बैत चया आहिनि। त मुख्य जेके सूफ़ी शाइर आहिनि उहे आहिनि काज़ी कादन, शाह अब्दुल करीम, शाह इनायत अल्लाह रिज़वी, शाह अब्दुल लतीफ़ ऐं ॿियो जेको सूफ़ी शाइर आहे हिन में उहो आहे शाह अब्दुल लतीफ़। त तव्हांजो इम्पॉर्टेंट आहे ई सचल सरमस्त। इहे सभु तव्हां पढ़ी छॾिजो पंहिंजे लेखे ऐं तव्हां मतिलबु 3rd ईयर में बि सचल सरमस्त तव्हांजो रखियलु हो ऐं जेको शाह आहे उहो फस्ट पेपर में त तव्हां डिटेल में हिन जी जीवनी जे बारे में हिन जी सूफ़ी मत जे बारे में ऐं ॿियो हिन किताब मां बि तव्हां चङी तरह सां ॾिसंदा हलिजो। त इहे जेके आहिनि भक्ति काव्य जे दौर में जेको आहे सूफ़ी काव्यधारा मां तव्हांखे कल्ह बि ॿुधायो त सूफ़ी काव्यधारा ऐं भक्ति काव्यधारा जेके आहिनि हिन में इम्पॉर्टेंट आहिनि। त इहो जेको सूफ़ी काव्यधारा जा जेके कवि हुआ सूफ़ी मत जे बारे में ऐं ॿियो जेको सुभाणे पाण टॉपिक कंदासीं उहो थींदो ज्ञान मार्गी काव्यधारा। त हिन टॉपिक में जेके मुख्य कवि हुआ शाह अब्दुल लतीफ़, सचल सरमस्त, काज़ी काज़न जा जेके काज़ी काज़न पहिरियों जेको हो ऐं कलोड़नि ऐं काज़ी काज़न जा समकालीन शाइर जेके आहिनि उहे बि हिन में ॾिनल आहिनि। उन्हनि खे बि तव्हां थोरी नज़र फेराए छॾिजो। कलोड़नि ऐं मीरनि जे राज जा सूफ़ी शाइर आहिनि उहे बि हिन में ॾिनल अथव तव्हांखे जीअं ॿुधायो अथई अची करे त कलोड़नि ऐं मीरनि जे राज वारे ज़माने में केतिरा ई सूफ़ी दरवेश थी गुज़रिया आहिनि जिन सिंधी शहर जा घड़ा भरिया आहिनि जीअं त शाइर इनायत अल्लाह सूफ़ी, फ़क़ीर साहिब ॾिनो फारूकी, मियाँ इरशाद तमर फ़क़ीर, सालह फ़क़ीर, ख्वाजा मोहम्मद ज़मीन वग़ैरह वग़ैरह। त हिन ज़माने में जेके सूफ़ी शाइरनि में कहिणीअ जे सूफ़ी दरवेशनि जो निरालो स्थान आहे। इन्हनि मिड़नी जो सिरमौर आहे रोहल फ़क़ीर। इहो इनखे तव्हां यादि कजो, कॾहिं कॾहिं इन ते शॉर्ट नोट बि ईंदो आहे। छा आहे रोहल शाहू फ़क़ीर जो पुटु हो ऐं असुल में थरपारकर ज़िले में उमरकोट जे भरिसां कंहिं बस्तीअ जो रहाकू हो। जवानीअ में ग़ुलाम शाह कलोड़े ऐं संदसि पुटु सरफराज़ कलोड़े वटि सरकारी नौकरीअ में हो, पर पोइ सियासी मनसूबनि ऐं चालबाज़ियुनि खे ॾिसी संदसि दिलि दुनियवी कमनि खां खटी थी पई ऐं सभु कुझु तर्क करे वञी ॻोठ में रहियो। रोहल फ़क़ीर हयातीअ जो काफ़ी हिसो सैर सफ़र में गुज़ारियो। हुन जोधपुर ऐं बीकानेर जो बि ख़ूब सैर कयो जिते केतिरनि ई महात्माउनि जे संग में लाभ वरिताईं। रोहल जो जेको शहर आहे पारसी, सिराइकी, सिंधी ऐं हिंदी ॿोलियुनि में चयल आहे। रोहल फ़क़ीर
जो हिकु वेझो अज़ीज़ ऐं मुरीद हो मुराद फ़क़ीर। उन खां पोइ आहे न जो मुराद फ़क़ीर जे बारे में बि थोरी ॼाण ॾिनल आहे हिन सूफ़ी काव्य धारा में। त इहो सॼो थियो पंहिंजो सूफ़ी काव्य धारा जे बारे में। त सूफ़ी मत जो असांखे बयानु करिणो पवंदो स्टार्टिंग में, पोइ सूफ़ी मत ऐं भारतीय दर्शन जे बारे में, ऐं ॿियो जेको आहे मुख्य जेके सूफ़ी शाइर आहिनि उहे कहिड़ा हिन काव्य धारा में आया हुआ उन्हनि जे बारे में। उन खां पोइ मुख्य त तव्हांखे मां ॿुधायोमांव शाह सचल ऐं काज़ी काज़न का शाह अब्दुल करीम बुलड़िया वारो ऐं पोइ हो उन में जेको रोहल फ़क़ीर ऐं मुराद फ़क़ीर। पोइ सूफ़ी काव्य धारा खां पोइ जेका आहे ज्ञान मार्गी काव्य धारा अचे थी, उन जे बारे में पाण नेक्स्ट ॼाण हासिलु कंदासीं।